अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आंसर है हक़ीक़त न्यूज़। नाज़रीन तां अहम ख़बर शामिल क्यों था गारे शहर खां, जिथे गारे शहर जो रहवासी रसूल बख्श जो थियो प्रेस क्लब दाबेची में पंहिंजे ॿिनि ॿारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हू गारो लॻ क़ाइमु फैक्ट्री गरीब सन्स में 2005 खां सिक्योरिटी तौरु ड्यूटी करे रहियो हो ऐं मुंहिंजी कारदगी बहितर रही। हुनजो चवणु इहो हो त जिन मूं वटि दस्तावेज़ सबूत मौजूदु आहिनि। उन्हनि वधीक चयो त प्रमोशन ॻोल्हण जे ॾोह में मूंखे 20 जुलाई 2019 खां जबरी बरतरफ़ कयो वियो आहे। मूंखे का बि मरामत या को फ़ाइदो न ॾिनो वियो आहे। उन्हनि वधीक चयो त आउं बछड़े वाल आहियां, मुंहिंजी 4 नियाणियूं आहिनि, हिकु पुटु तइलीम खां महरूम थी वियो आहे। बेरोज़गारी सबबु खाइण लाइ कुझु बि न आहे। उन्हनि जो चयो त ग़रीब सन्स मिल में को बि लेबर लाइ लागू न आहे। मज़दूरीअ जा हक़ गज़ब कया विया आहिनि। मुक़ररी सां गॾु इस्तीफ़ा पेपर ते सही वरिती वञे थी। उन्हनि चयो त मूं अगस्त 2019 लेबर कोर्ट हैदराबाद में पटीशन नंबर 53 दाख़िल कई आहे, पर का बि सुनवाई न थी आहे। उन्हनि जो चवणु हुयो त हक़ लाइ आवाज़ उथाइण सबबु मिल इंतिज़ामिया जे गुंडा मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, लेबर मिनिस्टर DC ठट्टो ऐं SSP ठट्टो खां मुतालबो कयो आहे त ग़रीब सन्स मिल इंतिज़ामिया ख़िलाफ़ क़ानूनी एक्शन खणी मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में आउं बचन समेत सिधो ग़रीब सन्स मिल जे गेट अॻियां ख़ुदकशी कंदसि। रिपोर्ट करे रहियो आहे दाबेजी खां फारूक शाह, हक़ीक़त न्यूज़ दाबेजी।